अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। असां पंहिंजो प्रोग्राम लाड़काणे ज़िले जे अंदरि जेके ताज़ियूं बरसातियूं थियूं आहिनि ऐं उन खां पोइ जेको हिन वक़्तु बिजली जी लोड शेडिंग आहे ऐं गैस जो जेको बहरान आहे, उन खां पोइ शहर जी सफ़ाई सुथराई जेका आहे इहे इशू असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कया आहिनि ऐं इन में जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि। हूअं त सॼो शहर मुतासिर थियो आहे, मेन जेके रोड आहिनि उते जेको आहे पाणी बीठल हो, पर पोइ वरी जेको आहे म्यूनिसिपल अमले जेको आहे उहो पाणी वग़ैरह उतां डिस्पोज़ ऑफ कयो आहे। पर काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि शहर जा जिते अञा बि जेको आहे बरसाति जो या गंदो पाणी जेको आहे नालियुनि जो उहो उते मौजूदु आहे, जंहिंजे करे आम माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि खे फेस पिया कनि। जंहिं तरीक़े सां हिते सफ़ाई सुथराई जो जेको आहे चाइना जी कंपनी खे ठीको ॾिनो वियो, उन खां पोइ इहा एक्सपेक्टेशन जेको आहे कई पई वई त हिते जेको आहे हालात बहितर थींदा ऐं जॾहिं बि अहिड़ी सूरत हाल थींदी मींहं जी या इन तरह जी जेको आहे अचानक हंगामी सूरत हाल थींदी त उन में जेको आहे हुननि जी परफॉर्मेंस का बहितर हूंदी, पर उहा जेको आहे ॾिसण में न आई आहे। हिते जेके तक़रीबन मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा असां विज़िट कया आहिनि त उन में लाड़काणे जा तक़रीबन 10 जेके एरिया आहिनि जंहिंमें असां ज़िक्र कंदासीं अयूब कॉलोनी जो, ऐं उनखां पोइ हुसैनी महलो आहे, डोमकी महलो आहे, ऐं लोहर कॉलोनी आहे, ऐं उन सां गॾु यार मोहम्मद कॉलोनी आहे, ऐं मौज़म कॉलोनी आहे, उनखां पोइ पुराणो स्टाफ जेको आहे उहो आहे, ऐं मुरादवान महलो आहे, उनखां पोइ समियाबाद जेको आहे अलीगोराबाद वारो पासो उहो आहे, ऐं जेलस बाज़ार जिते जेको आहे कारोबार थींदो आहे, हुते जेको आहे तमामु वॾो वापारु थींदो आहे। इहे इलाइक़ा जेके आहिनि काफ़ी मुतासिर थिया आहिनि, हुते जेको आहे पाणी बीठल आहे। जीअं ई बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे त हिते छाकाणि त असांजे एरिया में जेके आहिनि हज़ारे माण्हू लखे माण्हू जेके आहिनि उहे रोज़ जे बुनियाद ते जेको आहे मज़दूरी कनि था, पोरियो कनि था, रेड़ी हलाइनि था, उनजो जेको गुज़र सफ़र उन ते थिए थो त उहे जेके आहिनि काफ़ी मुतासिर थिया आहिनि। उन्हनि जो जेको गुज़र सफ़र आहे उहो तमामु घणो मुतासिर थियो आहे। उहो हितां जे माण्हुनि इहो मुतालबो कयो आहे त हुकूमत जेको आहे फौरी तौर ते जिते जिते बि नुक़सानु थियो आहे या त उते जेको आहे उन्हनि ज़िलनि खे आफ़त सटियल करार ॾिनो वञे या उते जेको आहे उन्हनि माण्हुनि खे रिलीफ फराहम करण जे लाइ जेको आहे उपाउ वरिता वञनि। तो हाणे इहा जेका सूरत हाल आहे इन हवाले सां असां कोशिशि कई आहे त मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उहे विज़िट कयूं, उते जे माण्हुनि सां ॻाल्हायूं। इहो असांजो शेख महलो आहे जेको एम्पायर जे साम्हूं मेन घिटी आहे। हिते मुगल स्कूल बि आहे, जेके नियाणियूं बि पढ़नि थियूं, ॿार बि पढ़नि था। ऐं हिन महिल बरसाति खे अॼु 8 ॾहों ॾींहुं आहे, को ॿार स्कूल नथो वञी सघे। हा, पहिरीं तारीख़ ट्यूशन वारा ॿार या के घर निकिरी नथा सघनि। माण्हुनि खे वधि में तकलीफ़, कोई बि माण्हू जेको आहे माना वञण लाइ हिन घिटी में तयारु न आहे। को रिक्शे वारो नथो वञे, को गाॾी वारो, जेके रहायशी जेके आहिनि उहे पाणी परेशान लॻा पिया आहिनि। हिकिड़ो इहो पाणीअ जो बहरान, पर हे बरसाति जे करे अॻ में बि हिन महले जो इहा हालत आहे। हिन टुकड़े ते पाणी घणो बीहंदो आहे, जंहिंजे करे जेको असां तव्हांखे जेको आहे माना अपील था कयूं त हिन पाड़े जो कुझु ख़्यालु कयो वञे। इहे रस्तो आहे तमामु मेन रस्तो आहे। हिते रेशम गली बि रस्तो वञे थो, शाही बाज़ार रस्तो वञे थो, मंडीअ ते रस्तो वञे थो। एॾो जो अचु वञु घणी आहे, तमामु घणी आहे, ऐं असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। असां वस वारनि खे सभिनी खे अपील था कयूं त महिरबानी करे असां हिन जे पाड़े जी असांजी माना कोशिशि करे असांजो माना हीउ पाणी जो या जेको बि रोड जो बंदोबस्तु कनि। जीअं ऐं ॿियो इहो त जेको आहे बिजलीअ जो बहरान आहे। बिजली जेको आहे हूअं 2 कलाक वेंदी, हाणे जेको आहे माना 4-4 कलाक गुम लॻी पई आहे। 4-4 कलाक गुम आहे। हीअ असांजो पासो आहे हेॾो। ॿियो हेॾो साम्हूं काफ़िले सराय आहे, उहा बि काफ़िले सराय में बि इहा ई हालत लॻी पई आहे। इन महिल बि तव्हां हलो, सॼियूं घिटियूं भरी पयूं आहिनि। असां तव्हांखे उहा बि विज़िट करायूं था उन घिटियुनि जी, ऐं उन घिटियुनि जी हालत तव्हांखे ॾेखारियूं था, ऐं पाड़े जो असरु ॾेखारियूं था, उन माण्हुनि सां बि तव्हां ॻाल्हायूं था। हिन पाड़े जो इहो असरु आहे। मेन घिटी आहे जेका मेन मशहूरु घिटी आहे, इहे माना शेख महलो आहे। हर शइ ते जेको आहे माना का बि पाबंदी न आहे, जंहिंखे जीअं वणे थो तीअं थो हले। महांगाई त उरूज ते अची वई आहे, पर माण्हू को रहण लाइ जेको आहे तयारु न आहे। घणा माण्हू ख़ुदकशियूं, घणनि माण्हुनि ख़ुदकशियूं कयूं लाड़काणे यार। एॾो छो ज़ुल्म कयो अथव लाड़काणे यार। हिन रस्ते सां निकिरे थी शाही बाज़ार, सुरिया पदर, उन खां अलावा हे मसइलो सर को हाणे को न आहे। तक़रीबन 3 साल मूंखे स्टोर हलाईंदे तक़रीबन हिते इहो पाणी महीने में 7-8 दफ़ा इहो पाणी ईअं ई बीहे थो। इहा हालत ईअं ई आहे। इहा महीने में 7-8 दफ़ा माना हर हफ़्ते तक़रीबन एतिरो पाणी आहे। बरसाति में एतिरो पाणी हूंदो आहे जो मतिलबु लंघण जी का जॻह न आहे। अॻियां डॉक्टराणियूं आहिनि, ॿार एॾा परेशान, गाॾियूं त डेली गाॾियूं त अलाए केतिरियूं माण्हू हिते बंदि थी थियूं वञनि, ख़राबु थी थियूं वञनि। तमामु घणी तकलीफ़ आहे। पर महिरबानी अर्ज़ु था कयूं त हे पाणी जल्दी असांखे कढाइजनि। हेमल शेख महल आहे, एम्पायर रोड आहे, सोराबगेट सॼो वेंदो आहे। शाही बाज़ार ॿुधायुमि तव्हांखे, शाही बाज़ार आहे, मेन एम्पायर रोड आहे, अॻियां तव्हां ॾिसो था
ऐं उन खां अलावा सूर्या पदर, नानू पदर, बोदल शाह, बुखारी ऐं हेॾां जाफ़री मां बारगाह ॾे रस्तो तमामु घणा रस्ता निकिरंदा। मेन हे ई आहे, मेन तव्हां पाणी थींदा त मेन रस्तो आहे, रोड आहे, ढक ई खणींदा आहिनि, पाणी कीअं कढाईंदा, सम्झ में ॻाल्हि अचे ई नथी असांखे। बरसाति एतिरो न आहे पर हिते गंद किचिरो जेको रोड रस्ता का बि न आहिनि। हिते पीपल पार्टी जो गढ़ आहे जेको असां अयूब कॉलोनी में बीठा आहियूं। हिते हर वक़्तु पीपल पार्टी वारा चढ़नि था ऐं चेयरमैन आहिनि, ॿिया आहिनि, सभु चढ़नि था, पर हिते असांजो कॉलोनी में वॾो गंदगी आहे। को ॿार बच्चो को टपण लाइ बि तयारु न आहे, छो त हिते वॾो किन लॻो पियो आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था हिते साम्हूं, ऐं हिते न्यूज़ वारा आया, असां दाऊं कया आहिनि, कुकू कया आहिनि, पर हिते असांजो रस्तो नथो ठहे। ऐं महिरबानी करे असां एतिरो चवंदासीं पीपल पार्टी वारनि खे त जीअं हिते कमु कयो, ग़रीब गुरबनि खे सहूलियत थियो, रुॻो वेही माल खाओ न, कुझु ओतिरो खाओ, कुझु ग़रीबनि खे बि ॾियो, कुझु ग़रीबनि जा रस्ता ठाहियो। हिते 4-5 स्कूल बि आहिनि जेके स्कूल सभु बंदि पिया आहिनि, छो त ॿार बच्चा रस्तो ई न आहे, टपी नथा सघनि। जी ही कोसर मिल जी कुंड ते आहे, हेॾो अयूब कॉलोनी आहे, हेॾो डोमकी महल आहे, सम्झो था। हिते तक़रीबन 20 सालनि खां अशर आहे असां सां। बारिश थिए थी हिते जेको आहे त इहो ई पाणी गंदो बीहे थो। मेन रोड आहे, पीपी गवर्नमेंट हे अॻ में बि डिप्टी मेयर लोअर साहब खटी हुयो, सम्झो था, उहो बि आसरा दिलि सां ॾेई हुयो। होॾे हलो था उन्हनि जी कॉलोनी में, ॾिसो त केॾो आहे, किनियूं घिटियूं नंढियूं हेठि उहे सभु तयारु थी वयूं। मेन रोड जेको आहे उहो न थियो आहे। मेन रोड ते गैस कोन्हे, को पाइप लाइन ई न विछियल आहे हिते गैस जी। पीपी गवर्नमेंट असां सां वॾो ज़ुल्म थी करे, हर दफ़े खटी बि उहा ई थी वञे पीपी गवर्नमेंट, सम्झो था सर। बिजली ते आहे ई न, पोल ॾिसो आहिनि ई न, तारूं ॾिसो त असां तक़रीबन 4-4, 5-5 वीटा वठी परतों छिकियूं था अचूं, हिते आहे ई न। सॼो किन इहो सॼो पीपी गवर्नमेंट जो आहे असां सां ज़ुल्म। हिन महिल बि पीपी गवर्नमेंट डोमकी साहब खटी वियो आहे, वरी आयो न आहे वोटनि जे लाइ, त ॾींहुं राति सुबुह शाम दरनि ते बीठो हुयो। गैस आहे ई कोन, काठियूं ॿारे छिता थिया आहियूं, ॾिसो था काठियूं बि आलियूं आहिनि, बारिश लॻी पई आहे। बिजली आहे ई कोन, परे खां छिके अचूं, हले पखो बि नथो, मोटर त हले ई नथो, नलका गेड़े थकिजी पिया आहियूं। सफ़ा वॾो ज़ुल्म आहे असां सां। चारई रोड ॾिसो न साईं, चारई पासा रोड अथसि, विच रोड ते बीठा आहियूं। मेन रोड ॾिसो कीअं लॻो पिया, डॉक्टर मदरसे खां वठी कीअं अचो हलिया वञो बंदि ताईं, सिधो रोड आहे, पर हिन खे ठाराइण लाइ तयारु न आहिनि। बाक़ी पंहिंजियूं किनियूं घिटियूं पंहिंजा महला ठाराइण लाइ तयारु आहिनि पीपी गवर्नमेंट जे लाइ। लोअर साहब सभु घिटियूं पंहिंजियूं ठारायूं, तव्हां हाली हेॾे सर्वे कयो, नंढिड़ियूं सोड़ियूं घिटियूं जिते साइकिल बि नथी वञे उहा बि तयारु थी वई आहे। जिते गाॾियूं ट्रैक्टर अचनि था, सवारी आहे, उते कुझु बि न आहे, किन लॻो पियो आहे, ॾिसो था पाण तव्हां। अब हर को दिलासो ॾिए थो, वोटनि खां अॻु में चवंदा ठाहींदासीं, सिर्फ़ु दिलासो आहे, ठाहे कोई बि नथो ॾिए। इन खे त काफ़ी साल थिया आहिनि, हर कोई ईअं चयो त ठाहे था ॾियूं, कोई बि नथो ठाहे। दिलासो ॾेई थकी पिया आहियूं। हालत पाण ॾिसो था, कोई टपी थो, को कज़ियो थिए थो त उहो लाज कीअं खणूं। असांजे पाड़े में वॾो ज़ुल्म आहे, महिरबानी कनि असां इहो गली ठाराइनि। बिजली त ज़ुल्म, बिजली त आहे ई कोन, सॼे ॾींहं में 2 कलाक 2.5 कलाक हले थी, 2-2.5 कलाक बिजली आहे सॼे ॾींहं में। पंहिंजो वोट वठी हर चेक हाणे साल ईंदा असां ॾे। हाणे त भाऊ हाणे हिते डोमकी हाणे चढ़ियो आहे डोमकी, हे चंदरी थिया आहिनि, इहे चंदरी आहे, हाणे त अॻिते हले त ख़बर पवनि। हाणे चंदरी चढ़ियो आहे, बाद में ॾिसूं छा थो करे। गैस सफ़ा सिलो आहे, हले ई कोन थो गैस, न साईं, सफ़ा अचे थो पियो सिलो आहे, कॾहिं अचे ई नथो। हा आहे ई कोन, समय गैस नाले में आहे, वॾी तकलीफ़ आहे, सॼी आवाम खे तकलीफ़ आहे, सॼे महले खे तकलीफ़ आहे। हे मेन रस्तो तव्हां अखियूं ॾिसो था, दग ई कोन्हे, मोटरसाइकिल त कोन्हे। असां सॼे पाड़े में ज़ुल्म आहे, हिकिड़ो न हिकिड़े घर न, पूरो महलो ई वीचारो फाथल आहे, बारिश में निकिरी कोन सघूं था, दग ई कोन्हे, आज़ार आहे। जेका महिरबानी कनि असां महिरबानी कनि कयो, गली जो मसइलो हल कनि। यूसी ॾह जी पुराणी कॉलोनी आहे, जेके अॼुकल्ह नयूं कॉलोनियूं ठहियूं आहिनि उन्हनि खे घिटियूं रस्ता ॾिना विया आहिनि। हिते ॾिसो त हिकिड़ो गॾ गाॾो बि नथो निकिरी सघे, वॾियूं वारियूं ठहियूं, रस्ते जी का हालत न आहे। तव्हां पाण ॾिसो था रस्तो खे केॾो किन लॻो पियो, हेॾो ॾिसो कचिरो। उन हिसाब सां असांजी इहा ई आहे त रस्तो ठाहियो वञे, बिजली ॾेई वञे। मेन रोड आहे, मेन घिटी आहे, मेन रोड आहे, मेन घिटी आहे, न गैस आहे हिन घिटीअ में, न बिजली आहे, ऐं न ई रस्तो ठहियलु आहे। वोट वठणु अचनि था, उन टाइम असां चऊं था, उन टाइम चवंदा ठीकु आहे, सभु खां पहिरियां तरजीह ॾिनी वेंदी, जहिड़े टाइम हुनजो पंहिंजो कमु थी थो वञे उन खां पोइ वेझो ई कोन नथो अचे। सभिनी खे हद खां वधीक तकलीफ़ आहे, जहिड़े टाइम कोई बीमार थींदो आहे उन्हनि खे हितां वॾी मुश्किल सां वठी वञिणो पवंदो आहे हॉस्पिटल में। हीअ असांजो इलाइक़ो यूसी 10 आहे, केतिरनि ई सालनि खां हर हिकु नुमाइंदो ईंदो आहे, सिर्फ़ु ख़ाली माप करे वेंदो आहे, माप खां अलावा कोई बि कमु कोन थियो आहे। इन इलाइक़े जे पासे ॾे हिकु न पर 3-4 प्राइवेट स्कूल बि आहिनि,
प्राइवेट स्कूल आहिनि, सरकारी स्कूल आहिनि, हेॾे तमामु घणी आबादी रहे थी। जेको अचे थो नुमाइंदो वोट त वठी वेंदो आहे, हर इलाइक़ो पंहिंजा ठाहींदा आहिनि, पर हीउ इलाइक़ो मुसलसल दरगुदर कयो वियो आहे। हिनखे हिन इलाइक़े खे जीअं न कोई वेगी मावर सलूक कयो वेंदो आहे, असां जिन इलाइक़े सां ईअं थी रहियो आहे। हर नुमाइंदो ईंदो आहे हर पार्टी जो, सिर्फ़ु ख़ाली माप करे वेंदा आहिनि, बाक़ी ठाहिण खां ज़ीरो आहे। ऐं गैस हिन पासे बि कोन्हे का, हर इलाइक़े में गैस आहे, पर हिन असांजे रोड सां न गैस आहे, न हिन पासे जेको पोल लॻल आहे, न कोई रस्तो ई ठही सघियो आहे हिन पासे हेॾो। पहिरियों वेंदा हुआसीं UC 11 वारे ॾे, चवंदा हुआसीं UC 10 आहे, वेंदा हुआसीं UC 10 वारे ॾे, मुंहिंजो इलाइक़ो वेंदा आहे, पर असुल में UC 10 आहे पुराणी। हिनमहिल त हाणे टाउन मटिजी विया आहिनि, पर मुसलसल सालनि खां इहो रस्तो ईअं लॻो पियो आहे, न अचण जो रस्तो आहे, न को अगरि कोई बीमार थींदो न त उनखे ॾिसो रस्तो दारे फिरायो केबीरा खे। उन महिल ईंदा आहिनि, चवंदा आहिनि असां ठाहियूं था रोड खे, पर वोट वठण खां पोइ न ईंदा आहिनि। हिन वक़्तु असांजे मोहल्ले जो दोस्त डोंगी साहिबु खजी वियो आहे, उन में असांजी उमेदूं भलियूं आहिनि, इनशाला उहो असां पाड़े खे ठहिराए ॾींदो। बाक़ी जेके पहिरियां ॿिया चेयरमैन हुया या कोई बि हुयो, उन्हनि कमु इहो अध में रहाए छॾियो आहे कमु असांजो। असांजो लोअर कॉलोनी में साईं ॾिसो था पाण मुसलसिल बरसातुनि जे करे हिते रोड रस्ता हितां जा हिकु त पाणी जे नेकारे जो कोई इंतज़ारु न आहे, बल्कि हितां जा जेके रोड रस्ता आहिनि त उहे मतिलबु दरिया जो मंज़र पेश करणु लॻा आहिनि। उन खां अलावा हिन किने पाणीअ ते मच्छर, बीमारियूं, बिजली गैस त आहे ई कोन, ऐं इंतिज़ामिया त मतिलबु कंहिं नशे में अलाए छा, कोई हिते अचनि ई कोन था। जेके हितां वोट वठी विया, जेके हिननि शइ असांजो ज़िम्मेवारी उन्हनि खयो आहे असांजे सिहत जो, हिननि रोड रस्तनि जो, उन्हनि खे घुरिजे त अचो आवाम जो बि हाल ॾिसो, ही रोड ॾिसो, ही रस्ता ॾिसो, आवाम कहिड़नि हालतुनि में आहे। हिते जेके ठीका थियनि था सभु खाई था वञनि, हुन चौंक खां वठी हेॾे कोई बि कोन थो अचे, बाक़ी परते अचनि था। हिते असां ॿुॾूं था, मींहुं बरसाति, नालियूं फाटनि थियूं, कोई न भंगी आहे, न को माण्हू थो अचे, न मालकी थी असांजी थिए। अगरि जेकॾहिं अचनि था गैस वारा, बिल उछलियूं हलिया था वञनि, गैस आहे कोन, बिजली आहे कोन, 8-10 ॾींहं इहे मच्छरनि में पट पटाड़ो आहे। असां पेट जी कयूं, बीमारियुनि जी कयूं, वञूं काॾे साईं। असांजा वॾो हिते आज़ार आहे गंदगीअ जो, ऐं ॿिए नंबर ते हिते कोई मालिक कोन्हे, जंहिं ॾे वञूं था चवनि हा बाबा मथां बजट अचे असां ठहिराए ॾींदासीं। तकलीफ़ इहा ई आहे असांखे, रस्तो आहे साईं, ॾिसो ॿार आहे, बचो आहे, ज़ाफ़ा माण्हू त का अची नथी सघे। अयूब कॉलोनी, लोअर कॉलोनी जा असां रहवासी आहियूं, लाड़काणे जा। असां सां जेको आज़ार आहे तक़रीबन 10-15 ॾींहं थींदा। हीउ ॾिसो था, हीउ गंदो पाणी, हीउ गटरनि जा पाणी उथली पिया आहिनि, अचण वञण में एॾो आज़ार आहे। ऐं हिते डेंगी मच्छरनि जो आज़ार, ऐं नंबर ॿी ॻाल्हि हिते सिहत जो अहिड़ो मसइलो बुरो थी वियो आहे जो जंहिंजी हद न आहे। गैस बुनियादी जेका सहूलियत आहे इंसान जी, गैस आहे, गैस हिते आहे कोन। बिजलीअ जो अहिड़ो आज़ार आहे जो 24-24 कलाक बिजली आहे ई कोन। 24-24 हींअर बि मां इहे काठियूं वठी पंहिंजो जेको आहे सो गैस लाइ मानी कराई आहे। सच पुछो साईं, बचा बि बुख ते वेठा आहिनि। हक़ीक़त हीउ बेनज़ीर साहिबा जो इलाइक़ो आहे, हीउ लाड़काणो आहे, ऐं 15 साल आहे पीपल पार्टीअ खे हितां जी हुकूमत कंदे, ऐं भुट्टे जे नाले ते वोट वठंदे। हैरत इन ॻाल्हि जी आहे त बेसिकली बुनियादी इलाइक़ो बेनज़ीर साहिबा जो, असीं बुनियादी पीपल पार्टी जा आहियूं। वॾनि खां वठी अछियूं ॾाढ़ियूं थी वियूं आहिनि। असां नंढे लाइ वठी जीए भुट्टो, जीए भुट्टो, जीए भुट्टो करे 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 सच पुछो असांजे वात में फलूकणा थी पिया आहिनि, पर ॿुधे कोई कोन थो अॼुकल्ह। ख़बर न आहे अलाए छा आहे, पोइ हुकूमत जे कननि में सीहा भरियल आहिनि, अलाए छा। हीउ गंद ॾिसो त साईं, हीउ जेको आज़ार असां सां, जेको बिजलीअ जो आज़ार आहे, गैस जो आज़ार आहे, उहो अलाह खे ख़बर आहे। असांजे घरनि में ख़ुदा जो कसम आहे बुख ते वेठा आहियूं, असांखे मानी बि कोन्हे। टाइम ते जे मानी मिली वञे त बि बिस्मिल्लाह बाबा, टाइम ते मानी कोन थी मिले, सफ़ाई सुथराई त तव्हां कई, हे सिहत त तव्हां असांखे ॾिनी, पर पेट त भरियो असांजो, घटि में घटि गैस त ॾियो, बिजली त ॾियो, हिकु बेसिकली बुनियादी सहूलियतूं आहिनि। हीउ लाड़काणो आहे, हीउ असां लोअर कॉलोनी ऐं अयूब कॉलोनी जा असां रहवासी आहियूं, हे असां सां हशर आहे। हाणे हेतिरो टाइम थींदो आहे वोट ॾींदे 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 हक़ीक़त इहा आहे कंहिंखे ॿिए खे असां वोट बि कोन ॾिनो। अलाए छो मुसलसिल जेको आहे त असांखे ऐं असांजी हिन कॉलोनीअ खे जेको आहे नज़रअंदाज़ कयो थो वञे। तव्हांजे अॻियां आहे का बि डेवलपमेंट कोन्हे, ऐं जेके नाला आहिनि असांजा गंदा, उहे जेको आहे त सफ़ाई न हुजण जे करे जेको आहे त भरिजी अवर थी, ऐं जेको आहे त रोड जे मथां जेको आहे त पाणी बीठो आहे। बरसाति जो पाणी घटि, हे जेको असांजा गंदा नाला आहिनि उन्हनि जी सफ़ाई न हुजण जे करे जेको असांखे तकलीफ़ आहे। अलाए छो जेको आहे त इंतिज़ामिया माना असांजी का बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। बिजलीअ जो निज़ाम जेको आहे त दरम बरम लॻो पियो आहे, ऐं जेको आहे त मुसलसल जेको आहे 24 कलाकनि में शायदि कलाक ॿ जेको आहे त बिजली असांजे इलाइक़े में जेको अचे थी।
ऐं बाक़ी मुसलसल जेको आहे त बिजली गाइबु आहे। यार मोहम्मद कॉलोनी जेका 10 ॾींहंनि खां वठी जीअं बरसात थिया आहिनि त इहे बरसात जो पाणी जीअं माना मुकमल रोडनि ते बीठो आहे त को बि इंतिज़ामिया जो बंदोबस्तु को पाणी जे कढाइण जो को बि नथा तदारुत कनि, न का ॻाल्हि न मुआड़। हे जेका यार मोहम्मद कॉलोनी आहे 3 यूसिन जे माना विरायल आहे विरासतनि में, 3 टाउन कमेटियुनि जे हिसाब सां 3 यूसियूं आहिनि। हाणे 3 यूसिन जे तहत जेके 3 चेयरमैन पीपल्स पार्टी जा जीअं चूंडिजी विया आहिनि त उन्हनि जे लाइ माना हिकु चेयरमैन बि ज़ाहिर न आहे। जीअं माना हुकूमत जे तरफ़ां का बि इंतिज़ामिया जे तरफ़ां को बि माना तगारत नथो कयूं वञनि। हाणे हे जेका पाणी आहे तव्हांजे साम्हूं बीठो आहे, पाणी तव्हां पाण ॾिसो था, हिते बीमार आहे या को ईअं मिसाल ॿार स्कूल था वञनि, निमाज़ी परेशान आहिनि, को बि माना हिते बंदोबस्तु पाणी जे निकाल जो न कयो वियो आहे। हिते वस वारनि खे अपील थी कजे त हे पंहिंजे इलाइक़े जी वार कयो, न धंधो आहे, न रोज़गार आहे, न पाणी आहे, न बिजली आहे, न गैस आहे। साईं काॾे वञो, ज़िंदगी जो मयार ॾाढो ख़राबु थींदो थो वञे। हिते हेल्थ सेंटर खे आंदो वञे, हिते बीमारी पखे, ॿारनि में गैस्ट्रो पखिड़िजी वियो आहे, उल्टी दस्त जी बीमारी आम जाम थी वई आहे। ग़रीब माण्हू रोज़गार मुतासिर आहे, न रोज़ी करण जहिड़ा रहिया आहियूं, न ॿारनि जो इलाजु कराइण जहिड़ा रहिया आहियूं। सरकारी अस्पतालुनि में वञूं था, न दवा थी मिले, न कुझु हुते ट्रीटमेंट थी मिले। प्राइवेट अस्पताल में ॾेखारे नथा सघूं। हिते बुनियादी मसइला आहिनि, असांजा हल कयो हिते वस वारा आहिनि। जेको असांजे पाड़े यूसी चेयरमैन आहे उनखे अपील था करियूं, जनरल सेक्रेटरी जेको यूसी जो आहे नोमान अबड़ो साहिबु उनखे अपील था कयूं त हिते अचो, रुगो ॾिसो असांजी हालति कहिड़ी आहे। हिते 5 मिंट गुज़ारे ॾेखारियो त असां तव्हांखे माना मञूं, ॿुधी न साईं। बाक़ी हाणे वोटनि जे टाइम तव्हां अचो था, नारा हणी वोट वठियूं हलिया था वञो। हाणे असांजो मसइलो आहे, हाणे अचो न, हाणे काॾे आओ तव्हां? असांजे नुमल चुमांडा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, पीपी वारा आया, पीपी खे असां हिते अक्सरियत सां वोट ॾेई कामयाबु करायो आहे। ऐं उन वस वारनि खे अपील था कयूं त बरा महिरबानी असांजे बचनि जी हालति ते रहम कयो, असांखे बिजली ॾियो, गैस ॾियो, असांजे नाली नेकर ठहिराए ॾियो, हिते ख़तमु कयो हिन बुनियादी हक़नि जेके असांखे मिलणा आहिनि उहे असांखे ॾियो। कंहिंजे अॻियां वञो, कंहिंजे दर ते वञो, असां ॿुधायो त सही न। ॿार बच्चा सभु स्कूल अचण वञण वारा सभु हिते माना ज़िंदगी जो कारवां जेको आहे सॼो ठप थी वियो आहे। जेके हिन टाइम खां वठी ज़ाहिर न आहिनि। नालियूं ॾिसो था, नालियूं ॿार आहिनि, भंगी अचनि था, मथां शरो किन कढी हलिया था वञनि। वरी नोमान साहिब ॾे मां फ़ोन थो कयां, चए थो चेयरमैन खे चयो। चेयरमैन हिकिड़ो शफ़ीक चांडियो कराची वियल आहे, उहो त चए मां अचां जॾहिं। हाणे जेसि ताईं अचे त साईं यारमन कॉलोनी केतिरो माण्हू परेशान आहे। उन ॾींहुं कल्ह तव्हां इहा ॻाल्हि ॿुधायां त जनाज़ो खयूं पाण माण्हू, कुझु माण्हू जनाज़ था कढूं, कुझु माण्हू किरी पिया हुन पाणी में। एॾो असां सां नाइंसाफ़ी छो थी कई वञे? 3 यूसिन सां इहे यारमन कॉलोनी लॻे थी। असलम मुगरी सां मां ॻाल्हायो, मां यारमन कॉलोनी सां एतिरो छो ज़ुल्म आहे? चई भंगी मोकिलिया त उहे कलाकूं भंगी हिनमहिल ताईं ज़ाहिर न आहिनि। इहो छाजे करे असां यारमन कॉलोनी सां हेॾा नाइंसाफ़ी कई थी वञे? एतिरो ज़ुल्म थियणो त न आहे। बिलाल भुट्टे साहिब जो शहर आहे, परॾे वज़ीर आहे ऐं पंहिंजी पार्टी जो चेयरमैन आहे। हे यारमन कॉलोनी सां एॾो ज़ुल्म। ऐं नोमान साहिब सां उन ॾींहुं ॻाल्हायो, चयोमांसि भंगी मोकिल, चई मोकिलिया त उहे हिनमहिल ताईं भंगी ज़ाहिर कोन्हनि। ऐं हिकु असांजो प्राइम पब्लिक स्कूल आहे जंहिंमें 1500 खां 2000 ॿार पढ़नि था। उहे हिनमहिल 1 अगस्त ते खुलणा आहिनि। उहे स्कूल हिनमहिल ताईं परेशान आहे साईं त मुंहिंजा ॿार कीअं ईंदा स्कूल पढ़ण लाइ? त उहो को माना अचे नथो सेक्रेटरी। त मां यारमन कॉलोनी मालिक कयां त बि चई मां असलम मुगेरी खे चवां थो, असलम मुगेरी अचे थो। गैस हिते त सफ़ा प्रेशर घटि लॻो पियो आहे। बिजली 5 खां 6 कलाक गायब लॻी पई आहे, अचे थी कलाक खनि वरी हले थी, वरी हली थी वञे, बिजली ज़ाहिर कोन्हे। एॾो हिते नाइंसाफ़ी आहे यारमन कॉलोनी सां। इहे छाजे करे, कहिड़ी वजह आहे? यारमन कॉलोनी माण्हू रहनि था छा हिते? जानवरनि तव्हां एतिरो ज़ुल्म असां छो था कयो? सूमर खां स्कूल खुलण वारा आहिनि ऐं हिन वक़्तु को सफ़ाई जो निज़ाम न आहे। 2-3 दफ़ा मां म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे एप्लीकेशन बि ॾिनी आहे त बाबा हिन नाले जी असांखे खाटी खणाए ॾियो, पाणी असांजो ॿाहिरि थो अचे, पाणी निकिरे नथो। उन जे बावजूद बि सिर्फ़ु अचनि था, कलियूं कढी था वञनि ऐं को उन जी खाटी खणण लाइ तयारु न आहे। चेयरमैन विया आहिनि, उन खां अलावा लाड़काणा ज़िलो ज़ुल्फ़कार अली शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो शहर आहे। लाड़काणा ज़िलो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जो हे शहर आहे। त बिलावल MN चूंडिजी वियो आहे। असांखे दुख अफ़सोस थो थिए त उनजे बावजूद बि लाड़काणो नज़रअंदाज़ आहे। लाड़काणो दुनिया में पहिरियों नंबर शहर सुञातो वेंदो आहे। हिते जे यारमन कॉलोनी में बिजली जी त को ना निशानी कोन्हे। अॻे हिकु बेरोज़गारी आहे, महांगाई आहे, ॿियो धंधा रोज़गार कारोबार सफ़ा ठप बंदि लॻा पिया आहिनि। हिन मार्केट आहे सॼी यारमन कॉलोनी में, उन मार्केट जे अॻियां हे पाणी बीठो आहे। चवंदा ठीको ॾिनो आहे चाइना खे, पर न चाइना वारा ज़ाहिर आहिनि, न म्यूनिसिपालिटी वारा ज़ाहिर आहिनि। हिते लाड़कानी म्यूनिसिपालिटी जेका करोड़े रुपया जेका महीने में जेका बजट जेका अचे थी उहा MPA MNA हिते जा चूंडियल नुमाइंदा, हितां जा ॿिया जेका हितां जा जेका पीपल्स पार्टी जा माण्हू उहे खाई हलिया था वञनि। यारमन कॉलोनी
तकरीबन तो गरीब तबको रहे थो। हे साम्हूं असांजे प्राइम पब्लिक स्कूल आहे जंहिंमें घटि में घटि 1500 ॿार जेको स्कूल वेंदा आहिनि। हिन स्कूल बंद आहे, शाम जो ट्यूशन ते वेंदा आहिनि। हिते ॿार लंघी कोन सघंदा। हिते कुराड़ा माण्हू जे हिते कल्ह हिकिड़ो जेको आहे माण्हू हिकु डेथ थी आहे, उनजी लाश खणण लाइ वॾो परेशान हिते थियो। लाश असां खणी कीअं वञूं? कमु कंदो आहियां गैरेज ते, पर हाणे 8-10 ॾींहं थी विया आहिनि। हे पाणी ऐं बरसाति लॻी पई आहे। ॾिसो था पाण तव्हां हालत हितां वारनि जी, म्यूनसिपालिटी वारनि जी हालत इहा आहे त माना हितां वारा जेकॾहिं अचनि था त ॿार ई ॿार ॾिसियूं हलिया था वञनि। वॾा माण्हू जेके बि आहिनि उन्हनि जे लाइ त को मसइलो न आहे, पर असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? मेन रस्तो आहे जेको वेंदो आहे स्टेशन जी तरफ़, माण्हू टिकट कटाइण जे लाइ हुतां ट्रेन खां लही करे पंहिंजे घर वञण जे लाइ सख़्तु माण्हू परेशानी जो शिकार आहिनि। अमलो हिमल ताईं ज़ार न आहे। 10-12 ॾींहं थी विया आहिनि बरसाति खे, इहो पाणी अञा ताईं बीठो आहे। अमलो हिन वक़्त ताईं ज़ार न आहे। एॾी बदबू आहे हिन पाणी में, कोई पासे या लंघी नथो सघे। हिते ॾुखी सूरत हाल आहे। माण्हुनि जो इहो मुतालबो आहे त हुकूमत जेको आहे फौरी तौर ते उन्हनि खे रिलीफ फराहम करे, उन्हनि जे लाइ जेको आहे सो उन्हनि जी मदद जे लाइ को ऐलान करे त जीअं हुननि खे जेको नुक़सानु थियो आहे, जिन माण्हुनि जा घर ठही पिया आहिनि उहे बि ठही सघनि, ऐं ज़िले इंतिज़ामिया उन्हनि जी सर्वे कराए त जीअं जेतिरो जंहिं माण्हू जो नुक़सानु थियो आहे त उन्हनि खे जेको आहे सो उनजो अज़ालो थी सघे, उनजी मदद बि थी सघे। ऐं गॾोगॾु हीअ जेका ॾुखी सूरत हाल आहे गैस जी बंदिश जी, बिजली जी, उनजे लाइ बि जेको आहे सो इक़दामात कया वञनि त जीअं बिजली ऐं गैस जो जेको मामिलो आहे उहो हल थिए। ऐं उनखां पोइ जेका सफ़ाई सुथराई जो मसइलो आहे उहो बि माण्हुनि खे हल करे ॾिनो त हीअ जेको माण्हू पंहिंजो रोज़ जो गुज़र सफ़र बि करे सघनि ऐं आम जेका ज़िंदगी आहे उहा मामूल ते अचे ऐं माण्हू पंहिंजे कारोबारनि खे लॻी वञनि। ऐं हीअ जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उन मां माण्हू जेको आहे सो निकिरी सघनि। सो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। ते असां इजाज़त ॾींदा। अलाह निगहबान।